अस्सलाम वालेकुम नाज़रीन। RNN जो ख़ूबसूरत सकाफ़ती प्रोग्राम खणी अवां ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उफ़क़ बशीर चन्नो। असांजो प्रोग्राम ओताक जंहिंमें असांजे सिंध जा सुहिणा सुघड़ पंहिंजे ॿोलनि जे ज़रिए, पंहिंजी ॿोली जे ज़रिए, पंहिंजे उहा जेका उन्हनि जो हिकिड़ो हुनुर आहे उन्हनि जे ज़रिए ॾोर गुजारत डहस सींगार ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेके बि सिंफूं आहिनि उन्हनि ते ख़ूबसूरत तबाज़माई थियल हूंदी आहे उन्हनि जी। ऐं हिन ओताक ते अची उहे असां सां कचहरी बि कंदा आहिनि। अॼु असांजा पुराणा सुघड़ बि हुते मौजूदु आहिनि ऐं कुझु नवां सुघड़ उहे बि असांजी ओताक ते पहुतल आहिनि। सभ खां पहिरियों सभिनी सुघड़ दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम दोस्तो। दोस्तो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जा करम, अल्लाह जी महिरबानी, अल्लाह जा करम, अल्हम्दुलिल्लाह। दोस्तो असां सिंधी माण्हुनि जो ख़ुसूसन ओताक जो जेको कल्चर आहे उन में हिकिड़ो जेकॾहिं उहो अंसर शामिलु न हुजे जंहिंखे असां हाल अहवाल चवंदा आहियूं, उहो जेकॾहिं न हुजे त उहा कचहरी, उहा ओताक अणपूरी ऐं अधूरी हूंदी आहे। ऐं असां हलंदासीं हालनि जी तरफ़, हाल वठंदासीं असांजे पंहिंजे कश्मीर शहर जे सुहिणे सुघड़ ऐं जेको ओताक जो हमेशह मेज़बान बि रहंदो आहे फ़क़ीर साहिबु ॾिनो। जी फ़क़ीर साहिबु ॾिना, हालनि जी महिरबानी थी वञे त वॾी महिरबानी थींदी। जी अल्लाह जा एहसाननि से असां नज़ारे सां घर बीठा आहियूं। अॼु असांजो प्रोग्राम ओताक ते संगतनि जो ॿियो बि नंबर प्रोग्राम आहे जेको ग़ुलाम मुस्तफ़ा जी ओताक ते तव्हांखे अलहंदो आहे। असां पहिरें पिया ॿिया ख़ैर आहिनि, ॿियो ख़ैर आहे, अल्हम्दुलिल्लाह दुआयूं आहिनि। अल्लाह जा संगत हाल वठूं। जी साईं जी, साईं अल्लाह जा एहसान आहिनि, वॾी महिरबानी तव्हांजी। अॼु ओताक ते असांखे तव्हां घुरायो। पहिरें प्रोग्राम जेको हुयो उन में कठा हुयासीं। जी साईं जी, हींअर बि तव्हांजो सॾु पहुतो मुस्तफ़ा चाचड़ साहिब जो ऐं तव्हांजी ओताक ते अची हाज़िर थियाऊं, मिलियाऊं। ॿियो बड़ी ख़ैर, अल्लाह ख़ैर अल्लाह जा करम दुआऊं, अल्लाह जा करम, अल्लाह जा करम। दोस्तो हालनि अहवालनि खां पोइ असां सिंध जी ओताक ख़ुसूसन सुघड़नि जी कचहरी जी जेका सरमोर सिंफ़ आहे उहा आहे गुजारत। बाबा गुजारत लाइ दोस्त तयारु आहिनि? हा, गुजारत जी तरफ़ हलंदासीं। पहिरियों असांजो जेको गुजारत को आहे तमामु सुहिणो ख़ूबसूरत गुजारत ॾींदड़ आहे लाल बेग जखराणी जी तरफ़ हलंदासीं, हुनखां वठंदासीं गुजारत ऐं जेके असांजा सुघड़ आहिनि उनखे खोलण जी कोशिशि कंदा। जे न खोलींदा त उहो सुघड़ जेको आहे पंहिंजी पग वठी वेंदो। ऐं हलूं था लाल बेग जखराणी जी तरफ़। माल हुयासे रच न थियासे, माल वारनि सां वई ज़ात थियासे। अल्लाह ॻाल्हि ॿुध, माल हुयासे मोहब्बत ॿुध। हाँ सही माल जी जी, माल हुयासे रच न थियासे। हाँ, लेलड़ा गुरड़ा को जानवर जीअं न उस्ताद मंच मंच बचे से बच्चे माल हुयासे माल हुयासे सारी पढ़े पढ़ सारी माल हुयासे रच न थियासे, माल वारनि सां वई ज़ात थियासे। माल हुयासे माल रच न थियासे, रच गड न थियासे, गड माल वट न थियासे, वट भला ये जो मत न थियासे तो चो वरी चलो माल हुयासे रच न थियासे, माल वारनि सां वई ज़ात रच न थियासे यार डुंग न थियासे बचे माल हुयासे रच न थियासे, माल वारनि सां वई ज़ात थियासे। खेश हुयासे ख़ुशि न थियासे, तुंहिंजी विछोड़नि में पोइ मरी वियासीं। ही हुयो असांजी ओताक जो नओं सुघड़, तमामु सुहिणो सुघड़ जंहिंजी गुजारत जेको आहे तमामु घणी सुराइती बि हुई ऐं असांजे जेको आहे सुघड़ दोस्तनि तमामु घणी उन ते कोशिशि कई उनखे खोलण में। ऐं हींअर जेको आहे असां हिकिड़ो ॿियो गुजारत जो असां वटि आहे, नओं दोस्त आहे असां वटि, असांजी हिन कचहरी में असांजी ओताक में शामिलु थियो आहे मोहम्मद मुकीम जखराणी। उनखां ॿुधंदासीं गुजारत। जी मोहम्मद मुकीम जखराणी साहिबु। आंद जी चवना देर त नार नाले में तन सावण जी मया नार त बोलियो संगालाए पई नार नाले कोडी कोडी चवना बचे हाणे चेला मोहब्बत सां गदी वञा सां प्यारे सां ते गदी वञा ॾाढी ॻाल्हि सुन बेशक पोइ जुट जोगी वञा ने बचे सर नार नाले सां गॾिजी वञा साईं। हाँ, नार नाले असुल पहिरियों मुंड गोलो ये जेकी रांदा खुशी वञा खुशी सां वण को नालो उस्ताद हाणे
ससु सरतन सां ॻाल्हाए पई जी जी जे रांदि जी चवनि हा देर तमां नार नाले में तन सां वणजी वई हा रांदि जी साईं कैच जेको थींदो आहे रांदि जी कैच ऐं नार नाले ख़ुशी जेको आहे सो वण जी काठी हाणे ससु ॻाल्हाए पई जे रांदि जी चवनि हा देर तमां नार नाले में तन सां वणजी वई हा चवे पई जे केच चवनि हा देर तमां ख़ुशी में तन सां कटे वई हा हींअर असां ॿिए गुजारत गो जे तरफ़ वेंदासीं जंहिंजी बि गुजारत तमामु ख़ूबसूरत गुजारत हूंदी आहे मोहब्बत फ़क़ीर जी तरफ़ जी मोहब्बत फ़क़ीर पुनल त मूंसां रांदि हो पर केची रांदि जो करे विया पुनल त मासां रांदि हो रांदि हो असुल जुट हो बचे रांदि हो सो रिट हो बचे बचे पुनल त मासां रांदि हो रांदि हो बिट हो सिट हो उहो चए थो न बेली हो सिटा बेली हो बचे करे वरी पढ़ाए दोस्ता साहिब न वरी पढ़ साहिब पुनल त मूंसां रांदि हो पर केची रांदि जो करे विया आउट करे बचे बचे कंट्रोल करे पुनल त मासां रांदि हो यार हाणे चए थो न जोड़ो हो जुट हुयो बेल हुयो बिट हुयो बराबर हुयो रसियल हुयो चस में हुयो रसल बचे हारो हुयो हू रांदि करे रांदि हो पर केची रांदि जो करे रांदि जो दुरुस्त हुयो बचे आउट करे विया बचे आउट राइट बर करे न बर करे विया मूंसां रांदि हो केची रांदि जो करे विया जेतो त मुंहिंजो विंदुर हुयो रांदि जो विंदुर फिटी करे विया बचे हाणे थू करे विया छॾे विया उछले विया सारी थुई करे यारे फेरी करे विया चक्कर करे विया मकर करे विया रंग करे विया अच्छा लॻे थो सुबुह गुजारत जो सही पग वठे थो वाह बाबत वाह चढ़ी वई सही गुजारत चए त पुनल मूंसां रांदि हो वाह वाह पर केची रांदि जो करे विया वाह पुनल त मूंसां रचल हो चलो रचल पुनल त मूंसां रांदि हो पर केची रांदि जो करे विया पुनल त मूंसां रचल हो वाह पर भगल होत करे वाह 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 जी दोस्तों ही ॿी गुजारत जेका आहे टी गुजारत मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी समातन ताईं पहुती हींअर असीं गुजारत जी तरफ़ वधंदासीं फ़क़ीर साहिब ॾिनो जी तरफ़ जेको पंहिंजे नाले वांगुरु साहिब बि आहे जी साहिब ॾिना गुजारत चए थी त शहर त चवे थो पर ज़ात न कंदा शहर त चवे थो शहर त चवे थो ज़ात न कंदा पर ज़ात न कंदा सखर बखर हैदराबाद कराची आबाद न कंदा बचे 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 शहर त चए थो घोट की चए थो बचे घोट त चए थो चवे लाड़ काणो बचे 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 कश मोर त चए थो सोई सुई सुई त चए हाणे से गुजारत आहे जी जी त शहर त चवे थो हाणे मारू ई चए थी चए त शहर त चवे थो पर ज़ात न कंदा मुंहिंजा मारू पैसनि ते मूंखे कॾहिं बि न विकणंदा जो ही चवे थो सो हू न कंदा फ़क़ीर साहिब ॾिने जी गुजारत खां पोइ असां हलंदासीं हिकु नए रंग जी तरफ़ मां दावत ॾींदुसि हिन कचहरी में असांजो फ़क़ीर मोहब्बत लाशारी साहिब खे त उहो असांजे अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधाए त अॼु असांजो उहो दोस्त पंहिंजे कचहरी जो असांखो निकिरी वियो फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जेको अॼु हिन प्रोग्राम ते अचिणो हो जेको बीन वॼे थो उन सां गॾु मां जेको आहे त बैतन में जेको आहे कचहरी कंदासीं राजून ऐं उन फ़क़ीर जे मां वठण वियो त उन फ़क़ीर जे असां वञी जेको आहे उन मयत ॾिठीसीं पर मां अर्ज़ु थो कयां त कुलकल में जेको सवाबु आहे हे कचहरी जेको आहे गॾिजी हुनखे बख़्शो अल्लाह साईं उनखे जन्नत साईं त बैत साईं लतीफ़ खां बाद जेको असांजे उतां के कचहरियुनि जो अजिया जा बैत हूंदा आहिनि त भली आयो भला पिरी भाई भलाई दा भेर तेदा इंतज़ार आवण दा साजीता सवेर आपे आप चा कर्म कितुई चापाना पातुई पेर
तेरे एक दे नजर दे कीते के मन अंदर दे मेर दुख दर्द किनु आजाद थियम के गुदर सबे गैर हुन खादम मंगे खैर तेरे दोस्त दिला से दिल ये लतीफ सोने विचो तो भली आयो भला पिरी जानी जिया जियार मोह भी मिठा कर मान का फिर इहाई पार रख सचाई सैयद चवे खणी नेण निहार एक दम नथी धार हुज गड मूसा मोजा सुपरी साईं अल्हम्दुलिल्लाह असां जे ओताकन में अगी ये पुराणियूं कचारियूं थींदियूं हिदायतूं नेकियूं ऐं जेके उतूं सिखिया थींदी ऐं वॾी ख़ुशी थी आहे ऐं तव्हां जी जेके पुराणे असां जे ऐं उन रमज़ खे वरी रिहाण बख़्शी आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं वधि में वधि उस्ताद साहिब ॾिने साईं खे बि पर जीअं त असांजे ओताकन में अमन ऐं महिमान नवाज़ी मूं अमन में बारे में से ॻाल्हायमि त न की ज़ुल्म ज़िल्लत ख्वारी खपे अमन ऐं इज़त बरक़रारी खपे न झगड़ो खपे न झेड़ो खपे न की ज़ुल्म कंहिंसां निखेड़ो खपे न की फर धाड़ो फरारी खपे अमन ऐं इज़त बरक़रारी खपे ते खुशामत परपुठ गिलाऊं दिल में दगा वरी सामो दुआऊं भाऊ एड़े न माण्हू जी यारी खपे अमन ऐं इज़त बरक़रारी खपे बिना ॾोह ॾमर जे माण्हू खे मारण करे खुद कशायूं खुद खे उॾारण हिन प्यारी पाक धरती ते न बम्बारी खपे अमन ऐं इज़त बरक़रारी खपे न की ज़ुल्म ज़िल्लत ख्वारी खपे कुतो पाले घर जो वरी मालिक खे खाए कुतो पाले घर जो वरी मालिक खे खाए वरी तन खे खफ्ती पियो खाधा खाराए एड़ो कुतो नादा शिकारी खपे अमन ऐं इज़त बरक़रारी खपे पर मोहब्बत से असां खे अल्लाह शल बचाए आमीन हिक चारियूं ओताकन जूं शल वाहिद वसाए इहो अर्ज़ असां जो मौला आघाए हे सिंधड़ी चमन गुलज़ारी खपे अमन ऐं इज़त बरक़रारी खपे न की ज़ुल्म ज़िल्लत ख्वारी खपे साईं धातूरे खे धोए नंढे कुंडे घोट मिसरी खंड मिलाए तन खे अंगूर ऐं अखरोट पीअण साण पक ॾींदो चराई वारी चोट भिदी भित बुनियाद ते तोड़े कधी अॾाए सुकोट दुश्मन भल दिलासो ॾे तब खोटो न छॾींदो खोट पर वठी सियाणनि सदी सपोर्ट तंहिंखां लाड़ो कजे लाशारी चए साईं चवंदा आहिनि त शूम माण्हू कंहिं न कम जो तोड़े केॾो हुजे किरोड़ी बर्फ़ तोड़े रख तराज़ में तब खोट कंदी खोड़ी गॾा घोड़ो हिक बंदर ते जुड़दी ना जोड़ी गिदड़ खे शींह न सॾबो तोड़े चबी हुजेसि चौड़ी गिदड़ खे शींह न सॾबो तोड़े चबी हुजेसि चौड़ी रिढ अॻियां रबाब वॼाए वॼाए पोइ रही ओड़ी जी ओड़ी कुते जी पुछ धन नड़ में रही ॾोड़ी जी ॾोड़ी बिना ढकण कहिड़े कम जी कुनी तोड़े हुजे चिटल चिटोड़ी बिना मुर्शिद फैज़ न मिलंदो तोड़े दुनिया दर डौड़ी पर मूं भी इहा माम परोड़ी का लक्षण भरन जी लाशारी चए ओलो कारो अछो न थींदो भल 100 भेरा कर साफ़ रंग न मटाईंदो रूप पंहिंजो ऐं आदिल कयो इंसाफ़ मुनकिर कॾहिं मोमिन न थींदो तोड़े काबे करे तवाफ़ मूरख जियां उञ मरे जीअं अखे ॾिसी आफ़ एड़े खारदी जे खिलाफ छो न लठ खण जे लाशारी मोहब्बत फ़कीर लाशारी खे तव्हां ॿुधो तमामु सुहिणा सुन ऐं पंहिंजो वॾी कारीगरी सां पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयूं ऐं हींअर असां वधंदासीं असांजो ॿियो सुगड़ आहे मोहम्मद मुकीम जखराणी साहिबु जी मुकीम भाउ छा ॿुधाईंदव संगत कचारी के मोये तरफा अस्सलाम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह साईं लतीफ़ सरकार फरमायो आणी न चाणी न रुत ॾियाड़ी सुमरा सथा कयो सईद चए मंझा साऊं सुकाइन मंझा लप लतीफ़ चवे चांवर कयो चाड़ी न कुला न पाड़ी न उमर आराड़ी अर्ज़ थियो त फ़कीर के आजियां जा बैत ॿुधाया त भली आए भला पिनी तूं छो दिलबर आए देर तुंहिंजी सिक सतायो हो सांझी शाम सवेर हाणे वेह सोनी सेज ते तुंहिंजा पिरींदो आहे पेर तो मोब बिना मुकीम चे ॿियो कुर्ब कंदो आहे केर हाणे कयूं कचारियूं कुर्ब जूं लन मन जा मेर अॼु भला थिया न बेर तो जान बचण सां जखण साईं अर्ज़ थियो त छा वॾो चेदासान वाहे मारो वॾो चम जो आहे नाड़ो वॾो बगी जो आहे भाड़ो वॾो पंहिंजो आहे पाड़ो वॾो
रईसो आहे राड़ो वॾो घटे खां फाड़ो वॾो दरिया में आ चाड़ो वॾो वाह वाह जाड़ो वॾो दा जर जो ई जाम वॾो चेदा अञा लही ॾे नाम वॾो चेदा नारो आहे ढोरो वॾो मिठाणनि खां मोरो वॾो ॼाम आहे शोरो वॾो दुबई जो आ दोरो वॾो दोस्त जो आ थोरो वॾो मुड़ुस आहे ॻोरो वॾो हुके खां कौरो वॾो मंझ चङो चौरो वॾो कोन्हे कोई काम वॾो चेदा अञा लही ॾे नाम वॾो चेदा चङा चवनि चेट वॾो भले घर जो सेट वॾो पंध में राकेट वॾो पोली जो पाकेट वॾो हर शइ जो आ रेट वॾो महांगो ॾिसो मेट वॾो समुंड जो आ ॿेट वॾो मुला जो आ पेट वॾो तंहिंखे मिले ताम वॾो चेदा अञा लही ॾे नाम वॾो चेदा लोहू चवनि नार वॾो उस्ताद फ़क़्र चेदा लोहू चवनि नार वॾो मच्छी लया ॼार वॾो सोनो सजण हार वॾो मखण मुंहिंजो यार वॾो पाण कंदो आ प्यार वॾो दिलि घुरियो दिलदार वॾो बरबर लाइ भोतार वॾो प्रिय कंदो प्यार वॾो संगत जो आ सलाम वॾो चेदा अञा लही ॾे नाम वॾो चेदा बाग जो आ सैर वॾो चेदा बाग जो आ सैर वॾो पाणी जो आ पैर वॾो गजी वारो घेर वॾो ढिग खां ढेर वॾो बगड़ खां शेर वॾो मुला खे आ मेर वॾो कोन मईंदो केर वॾो ख़ुदा कंदो ख़ैर वॾो पोतो आ पैगाम वॾो चेदा अञा लही ॾे नाम वॾो साईं मोतिन बारह लफ़्ज़ लिखिया आहिनि फ़क़ीर त मालिक आ महिरबान वॾो चेदा मालिक आ महिरबान वॾो मलूक ॾींदो मान वॾो अब्बासी रखो अरकान वॾो दाता ॾींदो दान वॾो कंबर जो दरबान वॾो शेरे ख़ुदा जो शान वॾो फैज़ भरियो फुरकान वॾो अल्लाह कयो एहसान वॾो अदा मीर मोहम्मद जाम वॾो वरी न पुछजांइ नाम मोहम्मद मुकीम खां पोइ असांजे कश्मीर शहर जो हिकिड़ो ॿियो सुहिणो सुघड़ जेको तमामु सुहिणो शाइर बि आहे ऐं हिन ओताक जो मेज़बान बि आहे जंहिं वटि तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो हिन ओताक जो मेज़बान बि आहे ऐं अॼु उन्हनि असांखे महिमानी जो शरफ़ बख़्शियो आहे तमामु वॾी महिरबानी ग़ुलाम मुस्तफ़ा चाचड़ साहिबु अॼु असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां छा ॿुधाईंदो अर्ज़ थियो साईं फिटाई घोट चए थो त तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन हे तारा ते तलब जो तूं वहदत साण वजन वहद हू ला शरीक कल हू इहो ई राग रगन पोइ सुताई जागन आहे निंड इबादत तन जी अर्ज़ थियो त सचे दोस्त जा सही पधरा अथी पार कीन जहिड़ी ॻाल्हि ते कंदो धागा छिनी धार हक़ चवंदो ई हमेशह तोड़ी बारी पवंदो बार पर पुट न सांदो पिरीअ जी गिला गीबत गार नंग हूंदो नरवट न ॾिसंदो ॿियाईअ सां ॿार आई वेल तोखे कमु ईंदो सुत त लही सार दोस्त अहिड़ो धार जेको मिली फैज़ फ़क़ीर चए मिली फैज़ फ़क़ीर चए त दोस्त कजांइ दाना हिकु ॼाण हुजे त हया हुजे ॿियो मोहबत जी त माना कस खाऊ कुर्बदार दिलबर दिल दाना बचन सां गॾु अची बाट खाए खासा न तलबे खाना शाइर शरीयत वारा शेख चवे गज़ल ॿुधाए गाना जंहिंमां सुका चूसण काना तंहिंमां वर्दी कुझु न वरियाम चए वक़्त जूं घड़ियूं वीचारनि में वेही की न विसारजे हक़ ऐं हक़ीक़त सां तो गुज़री खे गुज़ारजे हल्दीअ खे हलाए थो बर्दीअ खे ॿारजे ख़ुदी ऐं ख़ुशामतनि में निशान पंहिंजो खारजे गुनाहनि जे गंद ॾे न नज़र खणी निहारजे अदब ऐं इंसाफ़ जो ध्यानु दिलि में धारजे प्यारनि जे पधर ते न ॾाढो थी ॾेखारजे दिलि जे दफ़्तर खे खणी सच सां सींगारजे वखर उहो वापारजे जंहिंमें थिए भलाई बशीर चए कॾहिं कंहिंसां की न की को असलू कजे इर सच जे सौदे में पंहिंजे सोरे ॾींहुं जे सिर कल्ब मां कूड़ जी कढी छॾिजे किर न मेड़जे कॾहिं को ख़ुशामत जो खिर वखर वठिजे वफ़ा जो तुंहिंजी तौर में मिले तिर पोयूं सदाई प्यारनि जे फ़ाइद ख़ातिर फिर बाक़ी हरू भरू न हिर कंहिं बिदत में बशीर चए सोचे सम्झी तूं विझाई ॿियाईअ खे त बख त सच जा सीने के मिठड़ा ॾिजनि मख त कुर्ब वारी क़ीमत में तुंहिंजा लछण लहन लख बाक़ी कूड़ जा कख कॾहिं न ॾिजनि ॾेथो चए चए थो त न सबक वठो त मां आलिम कुनकी मां पढ़ियो हां आहिनि दर्द अंदर में नी काढ़े मुंहिंजे कढ़ियो हां सवा सुहिणे यार जे न ॿेदर लड़ियो हां आहे सिक सीने में तरी पेरनि ते त खड़ो हां यार धुपनि ते त सड़ियो हां तुंहिंजे मिलण ख़ातिर मुस्तफ़ा चए अर्ज़ थियो चए थो त अवल में अल्लाह भलो पोइ मोहम्मद शाह भलो संगत में वेसा भलो पर विढ़ण को वीचार भलो बाक़ी बेगैर त को जहिड़ो भलो जी दोस्तों ग़ुलाम मुस्तफ़ा चाचड़ खे तव्हां ॿुधो तमामु सुहिणी ॿोली हूंदी आहे हिन जी हमेशह ओताक खे जेको आहे तो ओताकी कल्चर खे जेको आहे तमामु घणो प्रमोट कंदो आहे पंहिंजी पोइट्री जे अंदरि पंहिंजी शाइरी जे अंदरि पंहिंजे उन बैतनि जे अंदरि हींअर जेको आहे असीं हलंदासीं उस्ताद जेको सुगड़नि जो उस्ताद आहे असांजे शहर जो तमामु सुहिणो सुगड़ बि आहे सुहिणो शाइर बि आहे फ़क़ीर साहिब ॾिनो चाचड़ जी साईं साहिब ॾिना चाचड़ साहिब दोस्तों संगत
मुझे तरफा सब दोस्तन के अस्सलाम वालेकुम। दोस्तों ये प्रोग्राम सिंध सुघड़ लोक अदब तंजीम सलात जे पारा असां हर ओताक ते यो प्रोग्राम कराईंदा आहियूं ऐं असांजा दोस्त पंहिंजे फन जा मोती हारींदा आहिनि। अर्ज़ थियो त जे ईंदे चवनी अच ऐं ईंदे चवनी वेह वौड़े वौड़े ॾेह वरी अंगण वञ उन्हनि जे न ईंदे चवनी अच न ईंदे चवनी वेह अदा ॿियो खुटो थी ॾेह वरी अंगण वञी उन्हनि जे। हाणे अर्ज़ थियो त भले पीआरे जे पीआरा अक खे तूं खंड मिलाए खीर साल सॼो ईअं करे लालण जानब ॾेसि झीर कवड़ो मिठो कॾहिं न थींदी छो त अथसि ज़हर मंझि ज़हीर। हाणे दोस्त को बा ज़मीर ॻोल्हे सुठो कजांइ साहब ॾिनो। अर्ज़ थियो त लालच संदी लोक में पई आहे बेहद बीमारी। लालच संदी लोक में पई आहे बेहद बीमारी मतलब ख़ातिर मिठा थींदा पिया चुमियूं ॾींदा चौधारी। साईं कम निकितो रखण विसरियो इहा कहावत अथव करारी। हाणे मक़सद जी यारी सदाई न हलंदी आहे साहब ॾिनो पर मतलब रखी मन में जेके हलाइनि था यारी हली उहा ईअं वेंदी जीअं मुठ मंझां वारी। साईं मतलब ख़ातिर मखलूक ते था बार विझनि बारी अंदर विहारनि इब्लीस खे ॿाहिरि ॿोली बाझारी तिन्हनि पुठियां ख्वारी हलंदी सदाई रहंदी आहे साहब लालण साईं। अञा फ़क़ीर अर्ज़ कयो आहे जी साईं त पराओ पंहिंजो कॾहिं न थिए मूं पंहिंजो कयो पाण। हाणे पराए खे असां पाण पंहिंजो कंदा आहियूं। पराओ पंहिंजो न थिए मूं पंहिंजो कयो पाण। पराए खे केॾो बि पराओ रहंदुई तोड़े छिके लाइस सीने साण। पराए खे पेट में आण पराए जा पेर ॿाहिरि थींदा तोड़े पेट मंझि उमाण अदा मुंहं से जन जे कान से कुल्हे कांधी न। अञा फ़क़ीर चयो आहे त पराओ दोस्त पराओ जेको ई आहे उहो पराओ मिणे ई पराओ थींदो पराओ पंहिंजो कॾहिं न थींदो। फ़क़ीर चयो आहे त अकुल मुंहिंजो अधूरो हुयो तॾहिं त घर कयो मां घोर। अकुल मुंहिंजो अधूरो हुयो तॾहिं त घर कयुमि घोर। हू परे परे पिया चवनि मूं ज़ाहिर ॾिनो ज़ोर पंहिंजे ऐं पराए जी वेही तके कयुमि तोर त साबित थियो साहब ॾिनो चवे पराए पर घोर अदा मोहस जंहिं लाइ मोर सो कुल्हे कांधी न थी। जी नाज़रीन फ़क़ीर साहिब ॾिनो खे तव्हां ॿुधो। हींअर असां वटि आख़िर में हिकिड़ो असांजो झूनो सुघड़ बि मौजूदु आहे फ़क़ीर गुल हसन चनो साहिब उनजी ॿोली बि ज़रूरु ॿुधंदासीं। हाज़िर ख़िदमत आहे जी सनातन जी नज़र असांजो तमामु झूनो सुघड़ फ़क़ीर गुल हसन चना साहिब। जी साईं चना साहिब छा ॿुधाईंदव? मुंहिंजा साईं सामिन जेके बि ॾिसो था ॿुधो था मुंहिंजी तरफ़ों तव्हांखे अस्सलाम वालेकुम। लतीफ़ सरकार जो बैत पहिरियों पेश करियां थो। हंजन हित अचणा हंजन ही न ॾेह भरे मोतिन गिचियूं ॾिसण आया पर ॾेह वलर उन्हनि जे वेह मथां वञनि उॾामी ओचितो। पर कंहिं फ़क़ीर जी नसीहत हिदायत हक़ीक़त जा बैत आहिनि। फ़क़ीर चयो थो सायो कर समर जो अथी सवा घड़ी जो साह लाए वठ लिंगन खे ही वतन संधे वाह कोई न हलंदो कंहिंसां तोणी पीउ हुजे मां हर को हितां हलियो वेंदो राजा इनी राह इन भरवसे जा भाउ टुटी वेंदा ई सांगा सभु सामानो चयो। पर फ़क़ीर चए थो पतण खणी पंहिंजो चिड़ियन कीन चरिया केई कुन काबू कया वापसि कीन वरिया सांगा साड़े जा वेचरन विसरिया घड़ा तैं घातुअनि जा इन्ही भर भुरिया जेके तिखा थी तरिया कया सोघा सीर सामानो। पर फ़क़ीर चए थो शायदि तोसां शामिल आहिनि जेके बक ॾींदे बकी बाला सरकार बारी आहे जंहिंखां ॾे वञनि था ॾकी करड़ा डूंगर कह घणी पवंदे थरनि मंझि थकी जे सनमुख थींदे सोणे सां पोइ थींदे बाज भरी बुकी न त कहिड़ो मुंहुं खणंदे माशर में थींदे शाह अॻियां शकी मुंहिंजे हादी अॻियां हकी कंदे कहिड़ा सुवाल सामानो। फ़क़ीर चयो त सॾे विहारण वारा नथा चाहिनि आ ओरे
हाणे पाणी ॾियनि था पैसनि सां ताराज़ी में तोरे कुर्ब बिना कोई न कंहिंखे बुसरी ॾींदो आहे भोरे सिक नाहे साहिब ख़ान चवे ॾिसो ॾे ॾोरे जेके घटा ॾींदा घोरे से तुंहिंजा तर छॾे विया पर फ़कीर जो जवाब आहे फ़कीर खे चवे थो त तुंहिंजनि खां वधि तड़नि ते अञा बि अथी अॼुकल्ह जेके कोरे गोश्त कुलनि जो मांझी ॾियनि था मल तन जी तोर छा ताराज़ी कंदी पुछ कांटनि खां कल मण मासनि जो मर्द ॾियनि था खणी साण कल अण ॾिठी ओगाई चवे अजाई ॾे न उछल निर्वार उन जा न्याज़ चवे निशाबुर थी न सुल से त प्रेम जा ॾियनि था पल पर मञंदड़ मरी विया पर अहिड़े नमूने फ़कीर चए थो परे उछल पानी में हीअं लमाए लो मिसाली बैत सही उस्ताद पेश करे थो मिसाली बैत परे उछल पानी में हीअं लमाए लो पर इहे वठे कंहिंखे किनकी करे तोड़े को जॾहिं लाओ मिलंदो आहे लोह सां पोइ लोह कंदो आहे लोह फासी वेंदो आहे फ़कीर चवे तोड़े छंडे छो थी मच्छी मराए मच्छी खे ॾुडरी करे ड्रो भला कुंडी कहिड़ो ॾो तो पंहिंजो मराए पंहिंजो नाज़रीन तव्हां सुगड़नि जी कचहरी ॿुधाई ऐं इंतिहाई महज़ूज़ थिया हूंदव असांखे फीडबैक ॾियण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु घंटी जी बटन खे बि ज़रूरु दॿाईंदा ऐं पंहिंजा जेके राया आहिनि उहे बि असां ताईं पहुचाईंदा ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ जेकॾहिं कंहिंखे दोस्त खे शौक़ु आहे त उहो शामिल बि थी सघे थो असांजी जेका ॿी कचहरी थींदी इंशाअल्लाह नवां रंग नवां जज़्बा ऐं नई उताक ते तेसी ताईं पंहिंजे मेज़बान उफ़क़ बशीर चन्ना खे ॾींदा इजाज़त अल्लाह बिल